कोटड़ी में बदमनी में खतरनाक हद ताईं वाध। कोटड़ी फाटक वट फैक्ट्री में ड्यूटी ते वींदड़ नौजवान पोरियत खां पुर मज़ाहिमत ते नौजवान ज़ख़्मी। कोटड़ी रोल फैक्ट्री में पोरियो कंदड़ सिकंदराबाद कॉलोनी के रहवासिन अली मोहम्मद बबर और मेहताब बबर खां कोटड़ी फाटक वेझो 4 नामालूम फोरू एक टच मोबाइल फोन 25,000 कैश ऐं कीमती सामान फुर करे फरार थी विया। मुतासिर नौजवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर रोज़ वांगुरु पोरियो करे फैक्ट्री वञी रहिया हुआसीं त रस्ते ते नामालूम माण्हुनि अॻु झले फुर करण जी कोशिश कई, जंहिं ते मज़ाहिमत करण ते असांखे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे खीसे में पयल कैश मोबाइल फोन ऐं ॿियो कीमती सामान फुर करे फरार थी विया। उन्हनि चयो त रोज़ रोज़ थींदड़ वाक़िअनि खां तंग थी चुका आहियूं, पोरित आहियूं, विढ़ी नथा सघूं। DIG हैदराबाद ऐं SSP ॼामशोरो नोटिस वठी तहफ़ुज़ ॾियनि। इंसाफ़ फ़राहम करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो रस्तो अख़्तियार कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची